अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 जनवरी संडे ऐं मंझंदि जा थिया आहिनि 12। सो एॾी देरि सां मां व्लॉग स्टार्ट थी कयां ऐं मां हिते अची बीठी आहियां पंहिंजे प्लांट्स जे विच में, पंहिंजे हिन हैंगिंग प्लांट्स जे विच में। सो मुंहिंजी दिलि चाहे त अॼु जो व्लॉग हितां शुरू कजे। मच्छर बि जाम आहिनि हिननि में, जीअं मां हिननि खे मूव थी कयां थी हिननि मां मच्छर बि था निकिरनि। सो बहरहाल देरि सां व्लॉग शुरू करण जी वजह इहा ई आहे त संडे आहे, मां इलाही देरि एक्स्ट्रा निंड कई आहे ऐं उन खां पोइ नाश्तो कयो, काफ़ी देरि टी वी ॾिसंदी रहियमि, हिते उस में वेठमि, उहा उस बि हली वई ऐं सोचियमि त भला हाणे कुझु न कुझु मूंखे व्लॉग स्टार्ट करणु घुरिजे। सो हीअ व्लॉग जी इब्तिदा आहे। सॼे ॾींहं में छा छा कंदमि काई ख़बर न आहे। सोचां थी त फेसबुक जी हिकिड़ी वीडियो बि ठाहियां, उहा बि प्लैनिंग में आहे। सो जेको बि थींदो उहो तव्हां सां शेयर थींदो। टाइम त एतिरो थी वियो आहे जो लंच जी तयारी बि कयां त बहितरु आहे ऐं ॾिसां थी त अॼु छा थी पचायां। मां जेको बि पचाईंदमि उहो सभु कुझु तव्हां सां शेयर थींदो। ठीकु आहे। सो इहा अॼु जे ब्लॉग जी इब्तिदा आहे। अची वई आहियां किचन में। हीअ आहे पली जेका बॉइल थियल ऐं मेटियल हमेशह मुंहिंजी भेण मूंखे ॾींदी आहे। सो हीअ मां सुरण जे हिसाब सां घणी आहे। सो हिन पूरे ब्लॉक खे मां भञी कंदमि अधु ऐं अधु पली पचाईंदमि। ऐं उन ॾींहुं मां दावत में मच्छी वठी आई हुअमि त उन जूं मां पुछ जा पासा ऐं मुंडियुनि जा बचाए रखिया हुआ त उहे बि आहिनि। सो हिन मां कुझु मच्छीअ जो हिसो ऐं हिन अधु पली इहो मां पचाईंदमि। हिते थांव किचन में पिया आहिनि, छो त जीअं त उथिया ई देरि सां हर कमु देरि सां कयो आहे त हाणे इहो कमु बि देरि सां ई थींदो। संडे ते ज़हरा न ईंदी आहे त मां थांव बि धोईंदमि ऐं बोड़ बि ठाहींदमि। त हितां हीअ कम जी इब्तिदा आहे ऐं कुझु प्लैनिंग कयां थी त फेसबुक ते कहिड़ी वीडियो ठाहियां अॼु लाइव। हिकु थियो आहे ऐं मां थांव धोई छॾिया हुआ, मच्छी ऐं पली कढी रखी हुई। हीअ तार असांजी ॻरी वई आहे, इलाही ॾींहंनि खां ज़हरा थी शइ त भाॼी ॿी तार ॾे। सो मां हमेशह स्टॉक वठी रखंदी आहियां, पर मां सॼो घरु ॻोल्हिया त मूंखां न लधी। सो मां वियमि ॿाहिरि, हीअ टाइनी मूंखे हितां पाड़े मां तार मिली। हाणे वरी ॿिए दफ़े ॿाहिरि वेंदमि त वरी इनशाला स्टॉक थोरो वठी रखंदमि। सो हाणे जेको आहे कुझु यखनी पीअंदासीं असां ॿई ॼणियूं। सो हाणे मां घर में आहियूं, सियारे जो असरु असां ते ॾाढो बुरो आहे। सो असां जो बि एतमाम थो थिए। हिते पली अधु मां कटे रखी, मच्छीअ जो पुछ वारो हिसो आहे, बाक़ी मुंडियूं पयूं आहिनि उहे बि वरी कंहिं न कंहिं महिल पचाए छॾींदमि। सो यखनी पीअण खां पोइ मां पहिरियों ॿोड़ खे हिते दम ॾींदमि ऐं पोइ वेंझंदमि नमाज़ पढ़णु। पूरा 3 थिया आहिनि, नमाज़ बि पढ़ी वरिती। मज़ेदार गरम गरम पली तयारु आहे। मच्छी जा पीसिस कढी रखिया अथमि। चांवरनि जो अटो काफ़ी देरि पहिरियों ॻोहे छॾियो त जीअं थोरो सेट थी वञे ऐं हिते तयारी आहे बिल्कुलु। हाणे इहे चिलड़ा पचाईंदमि ऐं लंच कंदासीं। पोइ अलाए छा कंदासीं मूंखे ख़बर न आहे, पर कुझु न कुझु ज़रूरु थींदो जेको तव्हां सां शेयर थींदो। 8:30 थिया आहिनि राति जा ऐं बसि वधीक डिटेल नथी ॿुधायां। मां हिते सोफ़े ते लेटी पई आहियां, हीटर ॿरे थो ऐं बसि मज़ो न आहे। सो दुआऊं खपनि सभिनीनि जूं। ऐं मां चयमि तव्हांखे ॿुधाए छॾियां त मां 1-2 ॾींहं व्लॉग बिल्कुलु बि न ठाहींदमि, छो त मां सॼो ॾींहुं कुझु कया ई नथी त ठाहियां छा। सो इरादो इहो ई आहे त 2 ॾींहं बिल्कुलु कंप्लीट रेस्ट हुजे। हा, अगरि मां बहितरु फील कयमि या कुझु पुरजोश थी वियमि ऐं कुझु नओं कयमि त उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। बाक़ी 1-2 ॾींहंनि जे लाइ मां सोचां थी त मां बिल्कुलु ब्रेक वठां ऐं रेस्ट कयां। ऐं अॼु मां फेसबुक जे लाइ बि काई वीडियो न ठाही, छो त तयारी करण जे लाइ थोरो टाइम खपंदो हूंदो आहे ऐं मां उहो टाइम बिल्कुलु बि नथी ॾियां कंहिं बि कम खे। उहो सॼो टाइम मां हाणे पाण खे थी ॾियां। सो उदास न आहे थियण जी ज़रूरत न आहे, न तव्हांखे न मूंखे। ठीकु आहे। इनशाला कंटिन्यू कंदमि, अलाह करे त सुभाणे ई कंटिन्यू करे छॾींदमि, पर कुझु चई नथी सघां, पक न आहे। सो मोकिलायूं था फ़िलहालु। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाला ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं।